नसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, तवज्जो करो। दिन जलसो करायो आहे या जेके आया आहिनि, मूंखां कंहिंजी बि चमचागिरी कोन थींदी। जेकॾहिं इख़लास आहे त अलाह जी पाणी अजर ॾींदुमि। मूं तव्हांजे साम्हूं जेका क़ुरान जी आयत पढ़ी आहे, हिन में हिकिड़े लफ़्ज़ ते आउं ॻाल्हाईंदुसि। अल्लाह तबारक व तआला असांजे नबी खे क़ुरान में चयो आहे सिराजन मुनीरा। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे रोशन सिज बनाए मोकिलियो आहे। सिराजन हिन जी ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी सिराज जी माना सिज, ॿी सिराज जी माना ॾीओ। मुनीरा जी माना रोशन। क़ुरान शरीफ़ में इहो लफ़्ज़ सिज जे लाइ बि इस्तेमालु कयो आहे, सिराजन वहाजा। सिज जी सिफ़त वहाजन आहे, मोहम्मद मुस्तफ़ा जी सिफ़त मुनीरा आहे। मुनीरा बि चइबो आहे रोशन, वहाजा माना रोशन। पर मुनीर उन रोशनी खे चइबो आहे जंहिंमें ठंडक हुजे। वहाज उन रोशनी खे चइबो आहे जंहिंमें गर्मी हुजे। सिज बि रोशन आहे पर गरम, मोहम्मद मुस्तफ़ा बि रोशन आहे पर थधो। रसूल खे चयो वियो आहे सिराजन मुनीरा। ऐं रसूल तूं रोशन सिज आहीं। इहो छाजे करे? दुनिया जे अंदरि आम तरह सां ॻाल्हि ॿोल में जॾहिं इंसान कंहिं शइ जे अंदरि खुटी पवंदो आहे, उन ते लफ़्ज़ न हूंदा आहिनि जो कंहिं शइ जी सिफ़त या हक़ीक़त बयानु करे सघे, त पोइ मिसाल ॾेई जान छॾाईंदो आहे। हालाणी में हिकिड़ो नलको लॻो पियो, हैंड पंप, हुनजो पाणी तमामु थधो हो। घणो थधो? चई ॾाढो थधो। केतिरो थधो? तमामु घणो थधो। घणो थधो? चई थधो थधो जहिड़ी बर्फ़। पाणीअ जे थधाइण जी जॾहिं तूं हक़ीक़त लफ़्ज़नि में बंदि न करे सघे त बर्फ़ जो नालो खणी पंहिंजी जान छॾे। त अहिड़ो थधो हो जहिड़ी बर्फ़ हुई। मूं गिदरो खाधो। मूंखे हालाणी में साईं वारनि गिदरो खारायो। मिठो हो। घणो मिठो? सही मिठो। केतिरो मिठो? ॾाढो मिठो। घणो मिठो? सही मिठो 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 जहिड़ी माखी। जॾहिं गिदरे जी या हिंदाणे जी तूं मिठास लफ़्ज़नि में बयानु न करे सघे, तॾहिं तूं नालो वञी खयो माखी जो। त एतिरी शइ मिठी हुई जहिड़ी माखी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अल्लाह तबारक व तआला हिन मख़लूक़ खे जॾहिं सम्झायो, तॾहिं रब्बुल आलमीन मिसाल ॾिनो त मोहम्मद मुस्तफ़ा जो शान बुलंद आहे। केतिरो बुलंद आहे? बुलंद आहे। केतिरो बुलंद आहे? मथे आहे। केतिरो मथे आहे? रसूल जो शान ईअं मथे आहे जीअं काइनात में सिज मथे। काइनात जे अंदरि बुलंद तरीन शइ सिज आहे। सिज खां अमेरिका वारा बर्तानिया वारा वञनि पिया चंड ते, उते पिया प्लाट तक़सीम कनि। हिननि चयो त भई सिज ते चढ़ो भला। वञो सिज ते, चंड ते पहुची वियो, हाणे सिज ते वञो, न वञी सघंदा ॿिनि ॻाल्हियुनि जे करे। हिकु त सिज तमामु बुलंद आहे, ओसि ताईं हिन जी परवाज़ मुश्किल आहे। ॿिए नंबर ते सिज गरम आहे, जेका शइ वेझी वेंदी हुनखे साड़े ऐं ॻारे छॾींदो। इन जे करे सिज ताईं नथा वञनि। जीअं काइनात जे अंदरि सिज बुलंद आहे, तीअं पूरी काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा बुलंद आहे। काइनात जे अंदरि सिज हिकिड़ो आहे, ॿ कोन्हे। हिंदुस्तान वारनि जो बि इहो सिज आहे, पाकिस्तान वारनि जो बि इहो सिज आहे, सऊदी वारनि जो बि इहो सिज आहे, अमेरिका वारनि जो बि इहो ई सिज आहे।
पूरी दुनिया में सिज हिकिड़ो आहे जेको पूरी दुनिया खे रोशन करे थो कि पूरी काइनात जो नबी हिकु मोहम्मद मुस्तफ़ा जेको पूरी काइनात खे रोशन करे थो। इन सिज जे हूंदे ॿियो सिज कोन्हे, न को सिज आहे न को थींदो, इहो ई रहंदो क़यामत ताईं। मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूअत जे हूंदे ॿियो नबी ईंदो ई कोन्हे, इहो ई रहंदो क़यामत ताईं। जीअं सिज ताईं का शइ पहुची नथी सघे, कि मोहम्मद मुस्तफ़ा ताईं काइनात जेको इंसान हुनजे शान ताईं पहुची नथो सघे। हाणे रसूल खे अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे सिज, ऐं उन ई रसूल फरमायो असहाबी कन नजूम फबिअय्यिहिम इक़्तदय्तुम इक़्तदय्तुम, मुंहिंजा सहाबी आहिनि तारा, पाण आहे सिज, सहाबी आहिनि तारा, इहो रसूल थो फरमाए। ऐं तारनि खे रोशन करण वारो सिज आहे। सिज फिरी आयो हेठां, सिज आयो आहे हेठां, तारा आहिनि मथां। तव्हां राति जो रोड ते गाॾी हलाईंदा त जेकॾहिं एक्सीडेंट थी वेंदो, शीशा रोड ते पियल हूंदा, उनखे जॾहिं बत्तियुनि जा शेड लॻंदा त परे खां ड्राइवर खे ख़बर पवंदी त रोड ते शीशा पिया चमकनि, कोई एक्सीडेंट आहे, गाॾी खे बचाइण जी कोशिशि कंदो। इहे शीशा तॾहिं था चमकनि जॾहिं उनखे बत्ती जा शेड था लॻनि। हे तारा हीअं मथां बीठा आहिनि, सिज हेठां आयो आहे। इहे तारा तॾहिं था चमकनि जॾहिं हुननि खे मोहम्मद मुस्तफ़ा वारे नूर जा शेड था लॻनि। तारा पाण कंदा चमकनि, चमकाइण वारो सिज आहे। ये बत्तियों ऐं लाइटूं जॾहिं शीशे खे लॻंदियूं आहिनि तॾहिं शीशो चमकंदो आहे। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत वारे नूर जूं लाइटूं तारनि खे लॻियूं, इहे तारा सहाबी आहिनि, तॾहिं तारा चमकणु शुरू थी विया। सिज जॾहिं उभरंदो आहे तॾहिं सिज में रिया कोन हूंदी आहे, सिज पंहिंजी रोशनी, सिज जॾहिं उभरंदो आहे तॾहिं सिज पंहिंजी रोशनी मस्जिद ते बि उछलींदो, मंदर ते बि उछलींदो। सिज पंहिंजी रोशनी ओबामा ते बि उछलींदो, फजल रहमान ते बि उछलींदो। सिज पंहिंजी रोशनी मुस्लमान ते बि छॾींदो त काफ़र ते बि छॾींदो। सिज पंहिंजी रोशनी इंसान ते बि छॾींदो त जानवर ते बि छॾींदो। पर सिज जे रोशनीअ में हर शइ कोन चमकंदी, चमकंदो शीशो। तव्हां सिज जे साम्हूं ॿाहिरि निकिरी हीउ शीशो बि झलियो, सिज जे साम्हूं वरी इहा टोपी बि झलियो, ॿई सिज जे साम्हूं सम्झो। सिज जा शेड शीशे में ईंदा, टोपी में कोन ईंदा। इन जो मतिलबु इहो कोन्हे त सिज हो सिज जो आहे, शीशे खे थो चमकाए, टोपी खे नथो चमकाए। मुंहिंजा दोस्त, सिज जो ॾोह कोन्हे, सिज त रोशनी टोपी ते बि उछली आहे, शीशे ते बि उछली आहे, पर टोपी चमके कान थी, शीशो पियो चमके। छाजे करे त शीशे में सिज जे रोशनी जे कैच करण जी सलाहियत आहे। शीशो साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे, इन जे करे शीशो चमके थो, टोपी कान थी चमके। मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूअत वारो नूर जॾहिं मके में उभरियो ऐं माण्हुनि जे मथां किरियो, रहमतुल लिल आलमीन वारी रोशनी जॾहिं काइनात जे ज़रे ज़रे जे मथां किरी, तॾहिं अबू बकर पियो चमके, उमर पियो चमके, बिलाल पियो चमके, अबू जहल नथो चमके। छाजे करे त हिन में ॾोह नबूअत जे नूर जो कोन हो, ॾोह अबू जहल जो हो, छो त अबू बकर ऐं उमर शीशा हुआ। इन्हनि सिज जी रोशनी कैच कई, पाण चमकिया। अबू जहल, अबू लहब जूते जा पादर हुआ, उन्हनि में सिज जे कैच करण जी सलाहियत कोन हुई, इन जे करे उहे कोन चमकी सघिया। मोहम्मद जा सहाबा चमकी उथिया। इन जे करे रसूल फरमाया, ऐं सिज या मुंहिंजा सहाबी तारा आहिनि। सहाबा हिन उम्मत जे लाइ मेयार हक़ आहिनि, कसवटी आहिनि। हीअ मुंहिंजी घड़ी दुबई मां मूं घुराई आहे, सोन जी, हिन में हीरा लॻल आहिनि, इहे 3.5 लख जी आहे। मौलवी साहिब कूड़ थो करे, हीअ लोह जी घड़ी आहे, ऐं ॾाढो सोन जी आहे। तूं चवे थो लोह जी आहे, जहिड़ो थी पियो। फ़ैसिलो केरु करे? फ़ैसिलो सोनारो कंदो। सोनारे वटि था हलो, उन वटि पथर रखियो हूंदो, उन पथर ते टीका पाईंदो, सोनारो ॿुधाईंदो, उहो पथर ॿुधाईंदो सोन आहे या लोह आहे। फ़ैसिलो पथर कंदो। इख़्तिलाफ़ थी पियो आहे, हीअ मुंहिंजी टोपी तोड़ींदा, ॾेढमण थींदी। मौलवी साहिब कूड़ आहे, हीअ 50 ग्राम जी आहे, न ॾेढमण जी आहे, जहिड़ो थी पियो। गैर मुक़ल्लिदनि सभु को पंहिंजी देगिड़ी धार चाढ़ियो वेठो आहे।
हक़ ते केरु आहे? क़ुर थो फरमाए तव्हांजे झेड़े वारे वक़्त में जे सोन में झेड़ो थी पए त फ़ैसिलो पथर कंदो, जेकॾहिं वज़न में इख़्तिलाफ़ थी पए त फ़ैसिलो सामी कंदी, बुखार में इख़्तिलाफ़ थी पए त फ़ैसिलो थर्मामीटर कंदो, उम्मत में अक़ीदनि ऐं अमलनि में झेड़ो थी पए त फ़ैसिलो मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा कंदा। पोइ इन आमनू बि मुस्लिम आमनतुम फ़क़द एतदौ, ऐं उम्मत जो तव्हांखे ईमान ईअं आणो आहे क़ुर थो चवे जी मुहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा ईमान आहिनि। मेयार रसूल जा सहाबी आहिनि। ومن يشاكك الرسول من بعد ما تبين له الهدى ويتبع غير سبيل المؤمنين نوله ما تولى ونصله جهنم وساءت مصيرا। जंहिं माण्हू रसूल जी मुखालफ़त कई हिदायत जे हवाले थियण खां पोइ बि ऐं मोमिननि जी वाट छॾे ॿी वाट ते हलियो। हालांकि मोमिन त सभु आहिनि, हर को चवे थो आउं मोमिन ई आहियां। क़ुर बि चवे जेको मोमिननि जी वाट ते हलियो उहो सही आहे, जेकॾहिं मोमिननि जी वाट छॾे ॿी वाट ते हलियो त उनजी जाइ जहन्नम आहे। कहिड़ा मोमिन जो क़ुर असांखे ॾसे जिन मोमिननि जे असीं वाट ते हलूं? फरमाई इन लज़ीना आमनू वल्लज़ीना हाजरू والذين هاجروا وان الذين امنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله والذين آووا ونصروا اولئك هم المؤمنون حقا। फरमाई मूं अल्लाह जे नज़र में मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा पक्का मोमिन आहिनि। जेकॾहिं सहाबा जे वाट ते तव्हीं हलिया त जन्नत अथव, जे सहाबा जी वाट छॾी अथव त सिधो जहन्नम। हा, मेयार मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा आहिनि, उन्हनि जे वाट ते हलणो पवंदो। गावड़ा वेठा आहिनि, आउं कोन थो लक़ब ॾियां, लक़ब क़ुर ॾिनल। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ॾेई हिकिड़ी जमात तयारु कई। उन्हनि जा उन्हनि खे पको करे डायरेक्ट रसूल खां क़ुर पढ़ण वारा रसूल जा सहाबी हुआ, डायरेक्ट रसूल खां हदीस सम्झण वारा रसूल जा सहाबा हुआ, जिन नमाज़ूं रसूल जे पोयां पढ़ियूं, जिन क़ुर सिखियो रसूल खां, जिन हदीस सिखी रसूल खां, रसूल खे पढ़ाए सम्झाए पको करे इन मैदान ते आंदो जो अल्लाह ताला फरमाए थो उलाइक الذين امتحن الله قلوبهم للتقوى। जॾहिं शागिर्द पढ़ी तंग कंदा आहिनि त सालानो उन्हनि जो इम्तिहान थींदो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी जमात तयारु कई, मूं रब्बुल आलमीन उन जो इम्तिहान वरितो। शागिर्द रसूल तयारु कया, इम्तिहान रब्बुल आलमीन वरितो, उन जो ज़िक्र क़ुर में कई, वरी रिज़ल्ट बि अल्लाह ताला क़ुर में आउट कई। उलाइक हुमुल मोमिनून हक़्क़ा, मूं रब इम्तिहान वरितो, ऐं रब शाहिदी थो ॾियां त मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा सभु पक्का मोमिन। रिज़ल्ट आउट थी वई। हाणे रसूल छा थो फरमाए? पाण सम्झो आउं रीत छॾियो अलैकुम बिसुन्नती व सुन्नतल खुलफार राशिदीन अल महदीयीन व अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। पाण फरमायूं मुंहिंजी सुन्नत ते बि अमल कजा ऐं खुलफाए राशिदीन जे सुन्नत ते बि अमल कजा। हिन वक़्त जो को चरियो ऐं खरियो, छो त हिन दौर में अमल घटि आहे, एतिराज़ तमामु घणा आहिनि, ख़ासि करे मौलवियुनि ते एतिराज़ तमामु घणा आहिनि। एतिराज़ करणु सवलो आहे, एतिराज़ करण जे लाइ मौलाना इल्म जी ज़रूरत कान्हे। एतिराज़ त जाहिल बि करे छॾींदो। मौलवी साहिब वाइद पियो करे त पुलिस रात खां सभिनि खे मटणो पवंदो, वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी आहे त हिकिड़ो ॼटो थी बि रहे जी मौलवी साहिब वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी आहे, उनते माण्हू पेर कीअं रखंदो? हेॾा कूड़ न आहिनि। वार खां सन्ही आहे माण्हू पेर कीअं रखंदो? हिन मसइलो सम्झो कोन्हे त ताक़त जो दारोमदार कसाफ़त ते कोन्हे, ताक़त जो दारोमदार लताफ़त ते आहे। जेका शइ जेतिरी लतीफ़ हूंदी आहे उन में ओतिरी ताक़त हूंदी आहे। मिटी खां वधीक ताक़त पथर में आहे, पथर खां वधीक ताक़त लोह में आहे। छो त पथर सां त लोह खे टुकड़ा टुकड़ा कोन करे सघंदा। लोह जो हथोड़ो खणी ॼण पथर खे टोड़े ॾींदा, पथर ॿीणो कोन थी सघंदो, कसीफ़ आहे। लोह ॿीणो थी वेंदो, हुन में बैंड पइजी वेंदो, छो त लोह नरम आहे। ताक़त जो दारोमदार लताफ़त ते आहे। इन करे पथर खां वधीक ताक़त लोह में आहे, त लोह खां वधीक ताक़त बाहि में आहे। छो त बाहि लतीफ़ आहे। लोह जी चादर मां आङुर कोन क्रॉस थींदी, बाहि जे मच मां आङुर क्रॉस थी वेंदी, उहा लतीफ़ आहे। इन जे करे बाहि ॻारे थी लोह खे। बाहि खां वधीक लतीफ़ पाणी आहे जेको बाहि खे विसाए थो, छो त लोह जे मच मां बाहि जे मच मां नज़र क्रॉस कोन कंदो, पाणी वञा नज़र क्रॉस करे वेंदो आहे। इन जे करे पाणी वधीक ताक़तवर आहे। पाणी खां वधीक ताक़त हवा में आहे, छो त पाणी नज़र अचे थो, हवा नज़र कोन थी अचे। ताक़त जो दारोमदार लताफ़त ते हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त तूं जहाज़ में चढ़, जहाज़ में 600 हाजी वेठा आहिनि, हाजीअ जो सामान आहे,
पानी जा केन, खजूर जा दॿा, बिस्तरा ऐं कंबल, टोटल जहाज में वज़न आहे। पर जॾहिं न वज़नी जहाज में पेट्रोल पियो, पेट्रोल हिकिड़ी लतीफ़ शइ आहे। जॾहिं पेट्रोल जी इंजन चालू थी, पेट्रोल खे बाहि लॻी, अंदरि बाफ़ तयारु थी, त इहो पेट्रोल 600 हाजियुनि खे फिज़ा में खणी उॾाईंदो आहे। ताक़त जहाज में कोन्हे, इहो एल्यूमिनियम जो आहे। ताक़त उन लतीफ़ शइ जे अंदरि आहे जेका पेट्रोल जे अंदरि, जेका जहाज जे अंदरि थियल आहे। मुस्लमान जॾहिं गुनाह कंदो आहे, तॾहिं गुनाह मुस्लमान खे वज़नी ऐं कशीफ़ बनाईंदा आहिनि। जॾहिं मुस्लमान नेक अमल कंदो आहे, इहो नेक अमल ईअं आहे जीअं हवाई जहाज लाइ पेट्रोल आहे। नेक अमल इंसान खे लतीफ़ बनाईंदो आहे, बुरो अमल इंसान खे कशीफ़ बनाईंदो आहे। उहो छिकी थो जहन्नम ॾांहुं। जॾहिं तोमें नेकिन वारो पेट्रोल भरबो, तॾहिं तूं पुल सिरात ते तुंहिंजो पेर कोन रखबो। पोइ तूं पुल सिरात खां ईअं उॾामंदे जीअं जहाज थो उॾामे फिज़ा में। ताक़त जो दारो मदार लताफ़त ते आहे। हींअर एतिराज़नि जे दौर में असीं पिया हलूं। वञो, अल्लाह जे रसूल फरमायो, मुंहिंजी सुन्नत ऐं खुलफा राशिदीन जी सुन्नत। साईं, तव्हांजी सुन्नत त हिकिड़ी काफ़ी आहे। क़ुर मौजूदु आहे, हदीस मौजूदु आहे, त पोइ ॿिए पासे असांखे वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे? रसूल फरमायो, वो सुन्नत अल खुलफा राशिदीन। ख़बरदार, चरिया खरिया पैदा थींदा जेके सहाबा खे बिदती चवंदा। असांखे हज़रत उमर वारी बिदत कोन थी खपे। मुंहिंजा दोस्त, असीं 8 रकात तरावी पढ़ंदासीं, असांखे 20 नथियूं पढ़जण, असांजो टाइम कोन्हे। हदीस में 8 आहिनि। अल्लाह जो रसूल फरमायो, खुलफा राशिदीन जी सुन्नत ते अमल कजा। हज़रत उमर, हज़रत उस्मान, हज़रत अली, हसन, हुसैन सभु मौजूद आहिनि। हज़ारा सहाबा जे मौजूदगी में मस्जिद नबी जे अंदरि 20 रकात नमाज़ तरावी शुरू थी। 8 रकातनि जी हदीस खे रिवायत करण वारी बीबी आयशा आहे। उन जो हुजरो मस्जिद नबी जे पासे में आहे। सन 57 हिजरी में बीबी आयशा वफ़ात कई आहे। 12 हिजरी में हज़रत उमर तरावी नमाज़ शुरू कराई आहे। 7 मां 12 कढी जॾहिं 45 साल बीबी आयशा जे हुजरे जे पासे में सहाबा बिदत पिया कनि। बीबी आयशा ख़ामोश रही आहे। इन जे करे रसूल फरमायो त चरिया खरिया पैदा थींदा जेके सहाबा जी सुन्नत खे छॾे ॾींदा। इन जे करे पाण फरमायूं, मूं दीन सहाबा खे सम्झायो, मूं क़ुर सहाबा खे सम्झायो आहे, मूं हदीस सहाबा खे सम्झाई आहे। अञा मज़ीद रसूल फरमायो, इन अल्लाह यजरिल हक़ अला लिसान उमर। ख़बरदार, उमर जी ज़बान तां हक़ ऐं सच खां सवाइ ॿी ॻाल्हि निकिरी नथी सघे। इहो सर्टिफिकेट मोहम्मद मुस्तफ़ा जो ॾिनल आहे। हा, जेकॾहिं इहे सहाबा के सुन्नत ते अमल कनि त तव्हां उनजे सुन्नत ते अमल कजा। अॼु केतिरा माण्हू इन सुन्नत खे छॾियो वेठा आहिनि। असां उमर सां बदल कोन आहियूं, असां रसूल जी हदीस सां बदल आहियूं। छा हज़रत उमर रसूल जी हदीस कान सम्झी हुई? छा हज़रत उस्मान बि हदीस कान सम्झी? हज़रत अली बि सम्झी कान? इहा 8 रकातनि वारी हदीस तो सम्झी आहे, उमर बि कोन सम्झी, अम्मा आयशा बि कोन सम्झी, उस्मान बि कोन सम्झी, अली बि कोन सम्झी, हिननि सम्झी आहे। हे बि सहाबा जा बाग़ी आहिनि। मुंहिंजा दोस्त, साईं मीरवा तव्हांखे ॿुधायो, आल सुन्नत वल जमात, असीं मुहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ते ऐं रसूल जी जमात खे मञण वारा माण्हू आहियूं। रसूल जी जमात मुहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा। अल्लाह इमाम हुसैन करबला में शहीद जो कंहिं कयो? साईं इहो यज़ीद कयो। पोइ यज़ीद खे वली अॼु कंहिं कयो? इहो अमीर माण्हू खे। पोइ अमीर माण्हू माना ग़लति हो? हा जी, हा ग़लति हो, तॾहिं त ईअं कई। पोइ अमीर मारिया खे गवर्नर कंहिं कयो? हज़रत उस्मान कयो, हज़रत उमर कयो। पोइ अहिड़े माण्हू खे गवर्नर कबो न? कोन। पोइ इहे बि ग़लति हो, इहे बि ग़लति हो। हितां छिकेसि, हितां करबला हितां छिके वञी हुते पुॼाईसि, सभिनी जा इतमाद तोड़ेसि। हल, करबला जे मैदान ते इमाम हुसैन 72 ॼणनि सिधो शहीद थी वियो। हाणे करबला जो दास्तान उम्मत खे कंहिं ॿुधायो? रावी केरु? उन मैदान जा रावी केरु? त इमाम हुसैन हीअं कयो, फलाणे इमाम हीअं कयो, पोइ बीबियुनि हीअं चयो, पोइ हीअं थियो, पोइ हूअं थियो। इहे ॻाल्हियूं उम्मत ताईं कंहिं पहुचायूं? ॿुधायो मूंखे। जेको तो अचे तो कन ते हथ रखियो वेठो आहे। शीअनि वारी मजलिस ऐं असां वारे वाइद में फ़र्क़ु ढके जो कोन्हे। 72 ॼणा इमाम हुसैन सां गॾु शहीद थी विया। इन दास्तान खे उम्मत ताईं पहुचायो के? उहे आहिनि जिन मारियो न।
वही पुजाइंदा ने वही गालियूं ठाहींदा ने उहे अहिड़ा चङा मुड़ुस हुआ त पोइ इमाम हुसैन खे मारूं छो मारे बहानो दास्तान न ॿुधाए आउं वञा पियो सखर रानीपुर मूंखे धाड़े मारे आउं त मरी हाणे मूं छा चयो धाड़ेलनि छा चयो इहा मुंहिंजे घर वारनि खे कीअं ख़बर पए धाड़ेल ॿुधाईंदा त ईसे हीअं कयो असां हीअं कयो पोइ अहिड़ा जे चङा मुड़ुस वारनि खे मोली में मारिया छो अहिड़ा जे हो चङा मुड़ुस हुआ त पोइ इमाम सां विड़िया छो विड़ी मारे पोइ वरी दास्तान ठाहियूं त हिन इमाम हीअं चयो हुन हीअं चयो ग़लति ॻाल्हि आहे करबला जी सब खां पहिरीं तारीख़ लिखण वारो ये दास्तान ठाहिण वारो अबू मखनफ यहूदी आहे जेको करबला जे इन हादसे खां 70 साल पोइ जाओ 70 साल पोइ जाओ पोइ वॾो थियो पोइ पढ़ियो पोइ हुन कलम खयो तंहिंखां पोइ हुन करबला जी तारीख़ लिखी आहे तेसिताईं ये दास्तान माण्हू जे ज़बान ते हुआ ऐं माण्हू उहे हुआ जिन करबला में इमाम सां ज़ुल्म कयो रावी बुनियादी ज़ालिम लिखण वारो यहूदी आहे कहिड़ी तूं तारीख़ मुंहिंजे अॻियां खोल तारीख़ तबलीग खणी तारीख़ कुलकुल खणी तारीख़ रहमत खणी तारीख़ इस्लाम खणी कहिड़ी तारीख़ खणी सभिनी तारीख़ जो बुनियाद अबू मुखनफ यहूदी आहे इनजे करे इमाम जो शान सहाबा जो शान क़ुरान हदीस मां साबित आहे करबला जो दास्तान माण्हुनि जो ठाहे इन वाक़े खे वरी दर्दनि जे अंदाज़ में बयानु कर दर्दीलो बयानु करण जे लाइ पोइ वरी हुन में ॻाल्हियूं ठोकियूं वयूं जीअं माण्हू रुअनि असांखे जेकॾहिं हलू भरू रुअणो आहे त पोइ कंहिं मौलवी खे वठी वाइज़ न करायो रुअणो आहे न त हिकिड़ी कंहिं पोड़ी खे वठी आणे हिते विहारियो पोड़ी में रोअण जे लाइ अटकल पाए ऐं हुन जो रोअण ऑटोमेटिक मोबाइल में जी का शइ फीड थिए कि बाक़ाइदा फीड थियल आहे रोअणो थोरो मुड़ुस सॼी ज़िंदगी 90,000 रुपया पघार खणी न लॻे ॾिनो मेकअप सेकअप सामान बाथरूम ॿिया पलंग कंबल टींग टड़ांग शैम्पू साबुण पाउडर थोड़ी तकलीफ़ आई रोई पई घर में सुख ॾिठो ई कोन अड़े मुसीबत भेण कमाए मुंहिंजा गाह निकिरी विया तोखे मूं सुख ॾिनो ई कोन रोअण त हिन ऑटोमेटिक बटण थियो घर में को मैयत थी वञे तव्हां रननि खे दड़ कान ई माठ कराए चुप कर मस्त वञी मायूं माठ कयूं पोड़ी पुराणी कोठ में जे सभु मुड़ुस मारिया हूंदा उहा हारे करे घर में ईंदी पोइ जी कुंड पासो झले रहे हथोली मारे सवली जगह वाला रे मुंहिंजा मलूका अरे ॿेड़ी करे मस्त मज़ा रननि में मात करायो आहे हिन ॾिंड को ई हिकिड़ो सभु शुरू अगरि रुअण त पुराणी का पोड़ी वठी अचे रसूल जा सहाबी ॿुधी छॾ हज़रत अली सही 4.5 साल हुकूमत कई आहे हलो जिन तारीख़ पढ़िया मुंहिंजे साम्हूं अचनि 4.5 साल अली सही हुकूमत कई आहे घणा मुल्क फतह कया हज़रत अली जे 3.5 सालनि में हुकूमत में घणा मुल्क फतह कया आहिनि हज़रत उमर 35,000 शहर फतह कया आहिनि हज़रत अमीर मुआविया 56,000 इलाइक़ा फतह कया आहिनि हज़रत अली जे दौर में घणा मुल्क फतह कया आहिनि हलो पर तारीख़ तव्हांजो तूं माहिर वठे न मूंखे ॿुधा तूं हज़रत इमाम हुसैन जे करबला जो वाक़ियो बयानु करे माण्हू खे रवानी थो उन जो भाउ इमाम हसन आहे सफ़र जे महीने में हुन वफ़ात कई आहे उनजा दास्तान नथो बयानु करी छो उते इमाम हुसैन जो भाउ वॾो 2 हिजरी रमज़ान में इमाम हसन ॼाओ आहे रबियल सफ़र जे महीने में सन 79 हिजरी में वफ़ात कई आहे इमाम हुसैन 5 तारीख़ शौबान जी उनजी विलादत आहे 10 मुहर्रम सन 60 हिजरी में वफ़ात कई आहे ॼमण में बि साल जो फ़र्क़ु आहे वफ़ात में बि साल जो फ़र्क़ु आहे इमाम हसन जो उनजो भाउ उनजा दास्तान नथो बयानु कई छो उनजो ॾोह कहिड़ो आहे इमाम हसन सिर्फ़ु पंहिंजे हुकूमत तां दस्तबरदार थी
अमीर मावे जा तदे बैत करे सुलह करे पाण वनी वही रहे वजीरे जे अंदर उन जो तो युवा हुकूमत अमीर मावे के छो दी अमीर मावे हक ते हो तदे इमाम हसन उन के हक ते बैत करे हुकूमत दी अजी कावड़ा वेठा तू यजीद की आड़ वठी अमीर मावे ते लांच तो करी खबरदार तो अमीर मावे के सुना तो कोने अमीर मावे केरा अमीर मादा जे करे यजीद के वलियत कयो तो तू लंच तो वसाई पर अजकल की आवाम जे करे यजीद का 1000 दफा हरामी के वोट नहीं मुल्क जे इक़्तिदार पे आने तो तो छे खड़े जाए तो वरी कई दिन मुड़ से गई असन वोट करे दो ने असी जे वोट दी आयु करू न तू करू एक सवाल के जे को अते दब ठपा हन तू मुसलमान तू हक दे बाकी यजीद की आड़ वठी तो अमीर वाले के तनकीद तो करी खबरदार अमीर वाले मोहम्मद मुस्तफा जो सहाबिया अमीर वाले जो शान कुरान में साबित है तो मोहम्मद मुस्तफा के फरमान में भी साबित आओ तो क्या बुलाया अरहम उम्मती बे उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाह उमर व अक़ज़ाहुम व अस्दक़ुहुम हयान उस्मान व अक़ज़ाहुम अली व अफ़रदुहुम ज़ैद बिन साबित व अक़रहुम उबय बिन उक़्बा ولكل أمة أمين وأمين هذه الأمة أبو بكر الجبراء وأزهد أمتي أبو ذر وعابد أمتي أبو درداء وأهلم أمتي معاوية بن أبي سفيان رسول بن شاگردن کے لقب لینا پاٹ فرمائے مجھے امت میں رحم دل ابو بکر اللہ کے معاملات میں کڑک سخت ترین فیصلے کرنے والا عمر ہاں ابو بکر لاچار ہے تو عمر کڑک بجلی جو بتاروں یہ بتی بھی بارے میں بتاروں لگلوں گی करंट अर्थ होंदो तो करंट होंदो ये होन बता रो एकड़ी गडी जो गति बनी एकड़ी तार करो भला इन बत्ती में एकड़ी तार करो कोन बत्ती बरनी इस्लाम की बत्ती बरिया बिन तारन सा एक अबू बकर उमर है तो खुदवा तो गरम हां जब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए बदर दे के दिन के छा करियो हजरत अबू बकर फरमायो साईं ने कहा इनके छड़े दारे माफ करो उमर दे खबर छा करियो किसी मुंजा माइट मुझे हवाले करे अबू बकर दा माइट अबू बकर के हवाले करे अली दा माइट अली के हवाले करे संगे तलवार मुंजो सब को पंज माइट के पूरी तर रसूलुल्लाह फरमायो अबू बकर तू ये इब्राहिम नबी उमर तू ये जी नूह नबी हां इब्राहिम सदो सफा कदो नूह नबी वरी जलाल लेकिन हमें खबर पे जी दा जल सोन उन्होंने वरी बिजली बंद कर फनी खराब मथा बंद ओ तार से नसीराबाद में जलसो जे वाइट बार करे बिजली वही है और नसीराबाद जे वादार में पुछे जे बिजली तुसी मथा बंद फोन के जी लाड़काने जो बिजली हले पे कंबर फोन कई थी जो बिजली हले पे मेयाड़ खैर पर ना समझाओ जो बिजली हले पे किथा मथा बंद है लैनू तो सब खुली हुई मथा बंद अल्लाह ने हिदायत दे बाकी वापदार दिना कौम के सूर घणो करे तो जन्नत में कोन वींदा तो अल्लाह सही क्या कर समझाए ये आरामी उते भी क्लास घणी लाइनूं कटींदा समझो छॾींदा उते भी कोन मुश्किल दोस्त चिट्ठी लिखी है ॾाढ़ी कलर करण जाइज़ आहे या न मसलो अहिड़ो लिखाई आहे जो हाणे राजन ॾाढो रंबो फिरे इंसान सॼी ज़िंदगी महिनत कंदो आहे पंहिंजे चहिरे ते हलो त चहिरो मुंहिंजो ठीकु ठाक हुजे फोटो बि चहिरे जा कढाईंदो मेकअप बि चहिरे जो कंदो हलो वॾा चहिरे जा फोटो कढाए फ्रेम कराए घर में टंगींदो मामा मूसो आहे चाचा आलू आहे फोटो टंगिया था हुआ सुरमो क्रीम पाउडर शेव सॼो पोइ शीशी ते जी बीहंदो सेटिंग सॼी चहिरे जी सॼी ज़िंदगी कहिड़ी हुई सुबुह जो बूथ ठाहियो बुर्श आणियो क्रीम करियो वञींदा ॿारींदा घुमियो फिरियो शाम जो घर ते सुबुह जो उते त बूथ फिटो वरी उहा साॻी महिनत ठाहे पाउडर ने रवा घुटी आया मोह ओड़ो जो ओड़ो पाण फिटंदो वञे ठहे कोन
दाढ़ी अची थी वई, वरी कलर वठी आयो 40 रुपए जो, तेसी मथो अचो थी वरी कलर वठी 100 रुपए जो, तेसी बगल छाती जा वार टंकन जा सफ़ा छाती रहा, डामर जी बाल्टी ठाहियो, पोची खणो, सुबुह साण वेठो आहे घर में। अच्छा खरियाना नंढो आहे, कलर करे 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 पोड़ा थी विया। अच्छा क़यामत ताईं कोन छॾींदा, कब्र में बि गॾियल असांखे केतिरो बि मटाईंदा छॾींदा कोन। कलर कढी इजाज़त सॼो मुजाहिद कया मैदान जंग, मुजाहिद मैदान जंग में हुजे कलर करे वञी वेठो, दुश्मन ते रोक पाए अॼु पर अची त सम्झो छा आहे। जॾहिं हज़रत अली साईं खे रसूल तलवार नी थी वञी, वेड़ मुक़ाबिलो नी, ख़ैबर जो किलो कमूस पता कोन पियो थिए। अल्लाह जे रसूल राति जो ऐलान कयो त सुभाणे झंडो न मर्द मुजाहिद खे ॾींदुसि, जंहिंजे हथ ते ख़ैबर फतह थींदी। पोइ बाक़न्ना से ये दो कोन आई हुई था, सॼी राति सहाबा पाण में कचे रखी, अल्लाह जे झंडो कंहिंखे थो मिले। सुबुह जो पाण फरमाए अली किथे आहे, वठी अचोसि। साहबा चयईं अली जी अखि में सूर आहे, पाण फरमाए कहिड़ी पोज़ीशन में हुजे मूं वटि वठी अचोसि। हज़रत अली साईं हाज़िर थियो, पोइ बस अगरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि, पाण सगुरनि खीर मुबारक कढी अली जे अखियुनि ते लॻाई, दर्द ख़तम, अली तयार, हीअ तलवार ही झंडो जिहाद कर। वञी ख़ैबर जे किले जो भेरो कई, जज़्ब जो लत कराए त दर जो ठक पट ते मेन गेट तोड़े, अली साईं हथ में खणी ढाल कई, लही जो मैदान जो मुक़ाबिलो करो। यहूदियुनि जो वॾो सरदार बहादुर पहिरीं जोड़ जो मल मरहत अली जे मुक़ाबले में आयो। ईंदे सर चई त मूंसां केरु थो विढ़े, केरु मुंहिंजो मुक़ाबिलो कंदो। अली साईं फरमायो मर्दाना बुझल, उमर की गैरत पता चलती करे मर्द और तू गॾु हुजनि। उमर ॻाल्हि करे तंग कई, जिब्रील पुॼी वियो। या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन। अय मोहम्मद मुस्तफा ज़मीन ते जेकॾहिं उमर जी गैरत बर्दाश्त नथी करे त अर्श ते मुरब जी बि गैरत बर्दाश्त नथी करे, मायुनि खे तो त पर्दो कनि। उमर ॻाल्हाए क़ुरान बयान न करे, उमर आयो किसी शराब गंदी शइ अपनी गुज़र हराम हो जाते। अल्लाह ताला कुरान फरमाए ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा, शराब पियो पर भली पियो, नमाज जे टाइम ते न पियो, मता कुरान गलत पढ़ो। हज़रत उमर मस्जिद में आयो, या अल्लाह बय्यन लना बयानन शाफिया अलज़ी मरायत वो हराम करे तो बुट्टा हुआ भले पियो, बाकी नमाज ते न पियो, रखो रंगो पाड़ ते रखी। अल्लाह जी वही दी आई तो ठोके नाज़िल फरमाए इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबू। उमर जी राय सही आहे, आराम आहे। आहा ये न कबर रसूल दिना कुरान दिना, कुरान सचो रसूल सचो ना मलन सचो। बकदा करे मोहम्मद मुस्तफा दा सहाबा सच्चाई। अमीर माला रसूल जो सहाबिया, अमीर माला 20 साल गवर्नर रहियो आहे, 19 साल हुकूमत, 39 साल गवर्नमेंट में रहियो आहे। उमर अमीर माविया तव्हांजी अफगानिस्तान के फतह अमीर माविया कयो, पेशावर के फतह अमीर माविया कयो, चीन में अमीर माविया जी फौजूं घुरियूं, रायो रूस जे 56 सूबनि के फतह करे वारो अमीर माविया सामने वेठो जे साढा 1700 गहरी जहाज ठाहे। इहा ॻाल्हि साबित कई हुई हिन वक़्तु सुपर ताक़त मुस्लमान क़ौम आहे, न रूम आहे। जे रूम खे टोटा चढ़ायासीं अमीर माविया, साढा 1700 जहाज जॾहिं समुंड में घिरिया त इनकलाब आयो। अमीर माविया जे महिनतनि सां 70 सामूंडी ॿेट फतह। हा क़ुरान पढ़तो, अल्लाह जो क़ुरान पढ़तो, अज़ानूं पढ़तो। तो का ॻाल्हियूं कर झेड़े वारियूं प्यार वारियूं ॻाल्हियूं कर। अली पियो वञे, हसन हुसैन गॾिया वञनि, नंढड़ा ॿार। हज़रत उमर सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं डोड़ी डोड़ी अची हसन हुसैन खे भाकर विधा, भाकर विझो, चुमियो गोॾे। इब्न अली निस्ब हम नबी शक्ल त इब्न अली निस्ब हम नबी, पुट त अली जान पर कसम खुदा जो अबू बकर के शक्ल तो मोहम्मद जी पई नजर अचे। आदम में प्यारा जॾहिं रूम जे ईसाई हुक्मरान हज़रत अली जे हुकूमत कूफे के ख़त्म करण लाइ जॾहिं हमले करण जो इरादो कयो, फौजूं तयार कयूं, तॾहिं शाम में अमीर माविया खे ख़त लिखियो, रूम जे बादशाह खे ख़त लिखी, उनजे मथां मथां लिखो औज़ु बिल्लाहि लगा बिस्मिल्लाह, मथां मथां लिखई और रूमी कुत्ता
मुझे खबर पई आहे त तूं अली ते हमलो तो करी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी गंदी तो हरकत कई ताऊं पंहिंजे भाउ अली सां सुलह कंदुसि अली जे फ़ौज मां पहिरियों तीर उॾामी जेको तुंहिंजे गले में पेवस्त थींदो सो अमीर वारे जो छुड़ाईंदो तोखे इहे तारीख़ में ॻाल्हियूं नज़र नथियूं अचनि तारीख़ जा हवाला ॾेई तनक़ीद वठो करी उन्हनि सहाबा ते जिन खे जन्नत जा सर्टिफिकेट रब ॾिना क़ुरान में खबरदार ये रसूल न कब लेना मुझे उम्मत जो हलीम ऐं बुर्दबार वागे हुसैन जो शान असीं अहले सुन्नत वल जमात बनियूं था अल्लाह जो रसूल फरमायो अली मिन्नी व अना मिन अली अली मुंहिंजो आहे ऐं अली जो रसूल फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मुंहिंजो आहे ऐं हुसैन जो आहे रसूल फरमायो अली माल क़ुरान वल क़ुरान मा अली ला यफ्तरकान हता यरदा अल हौज अली क़ुरान सां गॾु हूंदो क़ुरान अली सां गॾु हूंदो हिननि जी यारी पकी आहे हौज कौसर ते ईंदा त अली सां गॾु क़ुरान अल्हम्दुलिल्लाह क़ुरान असां वटि क़ुरान असां वटि हाफ़िज़ असां वटि तव्हां हिकिड़ो उन्हनि वटि हिकिड़ो ई असां नंढड़ा नंढड़ा ॿार मथो पूरी पिया कमीज़ फाटी पई आहे लोलो बि तुंहिंजे घर आयो हाफ़िज़ बीठो आहे मुसले ते मानी तो मोकिली आहे अल्लाहु अकबर ग़रीब जो ॿार मुसले ते बीठो आहे वॾा लैंड क्रूज़र पे चारो पड़ा दो टूटी एक्सराई जीआरआई कासमाबाद क्लिफ्टन दुबई दा बंगला अरे पेट्रोल पंप दा 20 फैक्ट्री कारखाना खड़े हो जाओ पूछे लगा जी ने इमाम अल्लाह पेट्रोल पंप जा मालिक कारखाने जा घणी पोया बिठा मिस्किन जो ॿार अॻियां बीठो आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون الله समी अल्लाह लिमन हमिदा अची जो स्पीड में एकड़े गरीब जे ॿार 120 जी स्पीड में दबियो वठो वठा ही थुलो ऐं पेटो पकोड़न जो पटोड़ो खाई थी बस कोई बीठो इज्जत पंहिंजे कार ऐं बंगले खे कान्हे इज्जत क़ुरान जे सदके ने मिस्कीन जे ॿार आख़िर असां वटि हिन साल राब्ते आलम इस्लामी जो उन्वान ते जिद्दे में मीटिंग थी पूरे मुल्क जा नुमाइंदा आया सऊदी गवर्नर आयो रिपोर्ट तलब कई तव्हांजे मुल्क में हाफ़िज़ घणा थिया तव्हांजे मुल्क में हाफ़िज़ घणा थिया तव्हांजे मुल्क में हाफ़िज़ घणा थिया रिपोर्टूं पेश थियूं सऊदी अरब वारनि पंहिंजे मुल्क जी रिपोर्ट पेश कई त असांजे मुल्क में 5000 हाफ़िज़ थिया जॾहिं पाकिस्तान जो नंबर आयो तॾहिं अल्हम्दुलिल्लाह देवबंदियुनि जो नुमाइंदो कारी मोहम्मद हनीफ़ जालंधरी मुल्तान वारो थी बीठो ते जोसी हिन साल वफ़ाक़ुल मदारिस जे बोर्ड में जिन शागिर्दनि क़ुरान मुकमल करे हिफ़्ज़ इम्तिहान ॾिनो उहे 63,000 हिन साल शाबान में फारिग़ थिया आलमी एवार्ड हिन साल देवबंदियुनि खे मिलियो हाफ़िज़ असां वटि अली क़ुरान सां गॾु क़ुरान अली सां गॾु क़ुरान असां वटि हा रसूल फरमायो मन कुंद मौला बअद अली मौला अल्लाह मालिम मौला व आदिम नादा जेको मोहम्मद सां दोस्ती रखण थो चाहे हुनखे खपे त पहिरीं अली सां दोस्ती रखे अली सां बुग़्ज़ आहे मूं सां दोस्ती थी नथो सघे ये रसूल न कम ॾिनो आहे अञा रसूल तो फरमाए ओ अल्लाह जेको अली सां मोहब्बत रखे तूं रब हुन सां मोहब्बत जेको अली सां बुग़्ज़ रखे तूं सां बुग़्ज़ रखिजी रसूल फरमायो आहे या अली ला युहिब्बुक इल्ला मुमिन वला युहिब्बुक इल्ला मुनाफिकुन ऐं अली तोसां मोहब्बत उहो रखंदो जेको मोमिन हूंदो तोसां बुग़्ज़ उहो रखंदो जेको मुनाफ़िक़ ये अली जी फज़ीलत आहे सैयदा शबाब अल जन्नत अल हसन वल हुसैन ये इन्हनि जा लक़ब आहिनि फज़ीलत कुझ मञीदासी पर हिकिड़े ॿिनि जी फज़ीलत जे मञण जो मतिलबु इहो आहे त आल वठी रसूल जे सहाबा ते तनक़ीद करण जी कंहिंखे बि इजाज़त कोन्हे ॿुधी छॾियो मोहम्मद मुस्तफ़ा जा सहाबा सभु पर अला मौलवी सभु वेठा तारीख़ हिननि बि पढ़ी आहे मूं बि पढ़ी आहे थोरा घणा मौलवी ईसा हालाणी मां निकितो वियो पे हैदराबाद रोड़ी में मारिजी मसला मूंखे सम्झ है हालाणी मां निकितो हैदराबाद वञे रोड़ी में मारिजी रोड़ी तेन रूट ते ई कोन्हे इहो उल्टो सफ़र थी वियो हाँ अञा ईअं थियो त मौलवी साहब पने अकेल पे वियो रोड़ी में मारिजी त पोइ मञूं वियो पे हैदराबाद मारियो रोड़ी में ग़लति ॻाल्हि आहे उल्टो सफ़र आहे इमाम हुसैन वियो पे कूफे मारिजी विया करबला में दुनिया जे नक्शो जे अॻियां खणी हींअर नेट जो ज़मानो लॻो पियो आहे
तू गाने लिखा कितनी शरण है दियो के पूछे बाबा शेरी लिखा करबला में आओ जो पूछा कहां गए वो जागरा पीला मारे लेके जाओ आओ तो बाबा पूछा करबला कूफे जरूर दे कोले करबला शाम जरूर दे जब इमाम हुसैन के रास्ते में खबर पड़ी तो मुस्लिम के शहीद का जरूर कूफे अंदाला किया इमाम हुसैन रूट तब्दील कयो कि हाने शाम में रूबरू यदि दफा गाड़ी थी जो पोहने बिठो रहने असावा खत खड़ो वने को यदि तो राज तो आओ तुझे बारो करो मारो आ पोहने या गंदी हरकत किया इमाम हुसैन जो रुख शाम में आओ पानी बंद को न्यारे फराद ते मानू यारे चलो इमाम हुसैन जा हिता जे के अंदर मानू पानी भरींदा चलिया समझो यो थी अरे हालानी का दया सिंध घणो बंदा भाई घणो परे न जेड़ो पहुंचे हालानी में फौज में थिया दरिया पे टमाटा ईसो हिता पानी न भरो समझो था करबला का 40 किलोमीटर परे नारे फरादा करबला का 40 किलोमीटर परेगा जेड़ो पहुंचे करबला में फौज में थिया नारे फरादा दे टमाटा का पानी न भरो गाली किथा दो मैं समझा दो गलत गाली न कर देगा सही जैसा जा इमाम हुसैन के शान के मजीदुस अली के शान के मजीदुस पर जो मतलब यो कोने तो अमीर मावे के खिलाफ के बकवास कर इजाजत मिलदी अमीर माविया मोहम्मद मुस्तफा जो सहाबी बाल अमीर माविया मोहम्मद मुस्तफा जो सालो दी अमीर माविया की बहन थी उम्मे हबीबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की घरवार थी समझो बुद्धि छड़ो ओ गाल पे गई कलर वाली न मसलो पूछो तो कलर बन जाए मुजाहिद के कलर जी दस वरी मानू चवंदा भाई माई के खुश करण ला किता लिखंदा किता बेखी हज़र में छाट कर बेको किता कादर के तेल हफ्ता किता किता लिखंदा माई के खुश करण ला दाढ़ी भी कर रखा दाढ़ी कारो करवाने अच्छो कर दाढ़ी ना माई कुछ कौन देती लाल ऐसे नहीं कर सही है कानून दे अटकल न कर दीन में सिद्धो दियो दीन में सिद्धो दियो तो बहाना न कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया जय गजी में उमर मटी नो शैतान हुआ गली तेजी से बजी नो मर्दन के घटे माई ने गण तो माई का सा गरीब बन गई ना श्री ने माई के घर दिन आयो परवेज जी ने ले ससुई के शेरी माल होने पासे बंगला गाड़ियों सोना पैसा इस टपड़ होना मरे सवारी रनु फुटू कोई चुंडी ने 15 नी चालू वेंचन जिन्न में फूकिया इतने में थे थकी टूटी घर आया जी तो रन टुकर दी बच्चों ने रन्ना चप्पे जो करो फटा दे दिया थकी आयो फकीर बड़ी हिते ऐसा गरीब बन गए लड़े लाए हुए थे अमर बिन आस मिस्र जो गवर्नर रसूल साहब की माई के दिन आयो तुझे अली दम कर दी हालात आयो हर अमर बिन आस जिन ना गालाई कि आऊं तो के दम करण कोने मुखरी को हेतरो बुधाए तो काफी जमानो थियो अमीरुल मोमिन उमर फारूक जी मुजाहिर तक कोन गया उमर जा हाल केड़ाई तू जिन नहीं मदीने वियो हुंदे मुखे बुधा उमर जा हाल केड़ाई करे जिन छा जायो अमर बिन आस के जी गाल बुध पूरी दुनिया जे जिनन में इतनी ताकत कोने जो उमर जे मुंह में जाए सुभान अल्लाह जी असा जिनन जो ओच जो नलर जे के पवंदो हज़रत उमर दे थी बेहोश थी गिरी पई हाँ बेहोश मदीने में उमर के ॾिठो सरकारी उठ ढंग में बेचारी हिकिड़े उठ के घर लगी उनके तेल पे मथी वो आगे के सा उमर में पुछण यार हाँ जिंदगी रही मुलाकात बाकी वो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह